बीच ज़िले मटियारी में इलेक्शन मरहलो जारी। उम्मीदवार पारां फॉर्म जमा जो सिलसिलो जारी। जॾहिं त इलेक्शन कमीशन पारां उम्मीदवारनि खे फॉर्म जमा जी तारीख़ में 2 ॾींहं जी वाध हुजण बावजूद भी मुस्लिम लीग नून सिंध जे सदर बशीर अहमद मेमण नसीर अहमद मेमण जिन कारकुननि सां गॾु आर ओ ऑफिस हाल पहुची PS 56 ते नसीर अहमद मेमण ऐं बशीर अहमद मेमण जे असिस्टेंट कमिश्नर हाला आबिद कमर शेख वटि पंहिंजा फॉर्म जमा कराए छॾिया। मुस्लिम लीग नून अॻवाननि पारां PS 56 ते फॉर्म जमा कराइण जे बाद जुलूस जी शक्ल में DC ऑफिस मटियारी रवाना। मुस्लिम लीग नून सिंध जे सदर बशीर अहमद मेमण जुलूस जी शक्ल में DC ऑफिस पहुची NA 216 मटियारी लाइ पिणु फॉर्म जमा कराईंदो। जॾहिं त PS 56 हालत आज़ाद उम्मीदवार तौर फॉर्म वसूल कंदड़ समाजी वर्कर एजाज ख़ासकेली पारां मुस्लिम लीग नून सिंध बशीर अहमद मेमण ऐं नसीर अहमद मेमण ते मुकमल एतमाद जो इज़हार कंदे RO हाला वटि जमा करायल PS 56 हाला सईदाबाद जो फॉर्म वापसि वठंदे पंहिंजी ख़ासकेली बिरादरी जे माण्हुनि समेत मुस्लिम लीग नून में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। इन मौक़े ते मुस्लिम लीग नून जे कारकुननि मुस्लिम लीग नून ज़िंदाबाद बशीर अहमद मेमण ज़िंदाबाद जा ज़ोरदार नारा पिणु हंया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।